अरे शमशू छाते परेशान आहीं? अरे रमू तोखे छो ॿुधायां? अहिड़ो छा आहे शमशू जेको मूंखे नथो ॿुधाईं? हल अड़े हल रमू हितां, तोखे न आहियां ॿुधाईंदो। अरे न ॿुधाए त न ॿुधाए, वञी पाण वञी ॼाण। हीउ रमू वॾो खिलाड़ी आहे, मां हलाईं थो। हल हल बाबा हल। अरे शमशू हिते वेठो आहे, ख़ैर ताईं परेशान छो आहे? बस पंहिंजे मुक़दर खे सोचिया में विझी छॾियो आहे। उहो वरी कीअं? लॻे थो तिन खे ॿुधाइणो ई पवंदो। अदा परू मां इन्ही सोच में वेठो आहियां, ही 11,000 तार वञे थी। इन्ही 11,000 ते पखी वेठा आहिनि, इन्हनि खे बिजली कुझ नथी करे। असां इन्ही बिजली खे हथ लायूं था, असांखे तो फट मारे थी। ॿुधाई छा लाइ? इहो त अदा परू मां तोखां पुछां थो, ॿुधा न। ओए ॿुध शमशू, वो इन लाइ त बिजली खे ठाहिण वारा ई इंसान हुया। बिजली चवे थी त मां इंसान खे मारींदुसि। छा?